सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग सैयद असगर अली शाह अल मारूफ़ सखी ॼाम ॾातार जे 752 सालियाने उर्स मुबारक जूं 3 ॾींहंनि वारियूं सरकारी तक़रीबूं संदसि आख़िरी आरामगाह ॼाम साहिब शहर में शुरू थी वयूं, जंहिंजो इफ़्तिताह कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहम्मद सजाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद, एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ इरशाद अली समूह, दरगाह जे गादी नशीन फ़क़ीर नवीद हुसैन विस्तड़ो ऐं मैनेजर औकाफ़ अहमद अली बिरोही दरगाह ते चादर चाढ़े कयो। इन मौक़े ते मुल्क तोड़े सिंध जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरी वयूं। जॾहिं त अॻूणे नाज़िम अली असगर रिंद पारां दरगाह शरीफ़ ते सिंध जी कुंड कुड़िछ समेत परे परे खां ईंदड़ ज़ाइरीन औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि लाइ लंगर जो एहतमाम कयो वियो। इन मौक़े ते मथियनि आफ़ीसरनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त ओलियानि ऐं बुज़ुर्गनि जूं दरगाहूं अमुन ऐं भाईचारे जूं दर्सगाहूं आहिनि। सिंध में अमुन ऐं भाईचारे जी फिज़ा क़ाइमु करण में ओलिया इकराम जो वॾो किरदारु आहे। हिननि चयो त सखी ॼाम ॾातार जी दरगाह ते हाज़िरी भरे दिली सुकून मिलियो आहे। बुज़ुर्गनि जे ॾियारनि खे भरपूर तरीक़े सां मल्हाए संदुनि ॾिनल दर्स खे आम करण जी ज़रूरत आहे त जीअं मुआशिरे मां नफ़रत जो ख़ात्मो थी सघे। आख़िर में कमिश्नर सैयद मोहम्मद सजाद हैदर ऐं डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद पारां मेला ग्राउंड में तालीम, सिहत, लाइव स्टॉक, सोशल वेलफेयर ऐं ज़राअत खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि ऐं निजी तनज़ीमुनि पारां लॻायल नुमाइशी स्टॉलनि ऐं मेडिकल कैंप जो मुआइनो पिणु कयो। इफ़्तिताही तक़रीब ऐं हाज़िरी भरींदड़नि में DHO शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर असदुल्ला डायरी, असिस्टेंट कमिश्नर दौर मैडम राफ़िया नाज़, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर अब्दुल रहीम राजपूत, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर एजाज़ अली लगारी, डॉक्टर तारिक नूनारी, इटफेरशा ऑफिसर एजाज़ अली त्यूणियूं, सेकंड प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई, चेयरमैन टाउन कमेटी जाम साहब अब्दुल्ला शर, शाहिद हुसैन रिंद, फ़क़ीर आशिक़ हुसैन गोरचाणी, गुल सिंधी, मोहम्मद सालिह ज़रदारी, मुख्तियार कार दौड़ मोहम्मद अली जमाली, वसीम मुग़ल ऐं नूर हुसैन रिंद समेत कई शख़्सियतूं ऐं ऑफिसर शरीक हुआ। होॾां दरगाह जे गादी नशीन फ़क़ीर नवीद हुसैन विस्तड़ो अॻूणे नाज़िम अली असगर रिंद जो शुक्रियो अदा कयो, जंहिं ज़ाइरीन लाइ लंगर जो एहतमाम कयो।